असां जेको पंहिंजे मुआशरे में ॾिसूं पिया त कुझु महसूस ईअं थिए थो त हर इंसान ॼण मायूसी जो शिकार आहे। हालातुनि जी वजह सां हर इंसान शिकवा कंदो नज़र अचे थो। मायूसी इंसान जे अंदर पैदा छो थिए थी? जॾहिं त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खे कंहिं बि सूरत में मायूस नथो करे, तंहिं हूंदे बि इंसाननि जे अंदर बिलख़ुसूस मुसलमाननि जे अंदर मायूसी पैदा थिए थी। आख़िर छो? इन जी वजह छा आहे? इंसान मायूस छो थिए थो? ओ इन करे मायूसी जूं बि कुझु वजहूं आहिनि। उन्हनि मां हिकिड़ी वजह आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत जे बारे में इल्मु न आहे, तंहिं करे इंसान मायूस थी करे वेही रहे थो। जॾहिं त अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत तमामु घणो वसी आहे, तमामु घणो वसी आहे अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत। ऐं ॿी ॻाल्हि त हद खां वधीक अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ माण्हू महसूस करे। जॾहिं हद खां वधीक अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ माण्हू महसूस करे थो त पोइ ख़ौफ़ में एतिरे क़दुरु अॻिते निकिरी वञे थो त बिल्कुलु मायूस थी वेही रहे थो। जहिड़े तरीक़े सां कुरैश जा कुझु माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हाज़िर थिया ऐं अची करे चयऊं, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां मञूं था त तव्हांजी दावत सची आहे, तव्हांजी दावत हक़ आहे, लेकिन असां जेकॾहिं तव्हांजी दावत खे क़बूल करे मञी करे जे असां मुस्लमान थी बि वञूं त असांखे कहिड़ो फ़ाइदो थींदो, जॾहिं त असां वॾा वॾा गुनाह करे चुका आहियूं, वॾनि वॾनि गुनाहनि जा असां मालिक बणिजी चुका आहियूं। हाणे जेकॾहिं असां मुस्लमान थिया ॾिसूं त असांखे मुस्लमान थियण जो कहिड़ो फ़ाइदो थींदो? अल्लाह अकबर। अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं बि सूरत में बानो केतिरो ई गुनाहगार छो न हुजे, केतिरो ई गुनाहनि में ॿुॾल छो न हुजे, पर अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं बि सूरत में पंहिंजनि बाननि खे मायूस नथो करे। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इहा शिकायत खणी करे कुरैश जा माण्हू पहुता, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब कोन ॾिनो, पर अल्लाह रब्बुल आलमीन पाण आसमान तां जवाब ॾिनो। अल्लाह रब्बुल आलमीन आसमान तां जवाब ॾिनो। अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमायो? प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखातिब थी करे फरमायो, ए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐलान करे इन्हनि माण्हुनि खे चओ जेके मुंहिंजी रहमत में मायूसी इख्तियार कनि पिया, इन्हनि खे ऐलान करे ॿुधाए त सही, कहिड़ो ऐलान? अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, ए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐलान करे इन्हनि खे ॿुधाए, कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुद दुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। ए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐलान करे इन्हनि खे ॿुधाए, ए मुंहिंजा बानो जेके पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म करे वेठा आहियो, पंहिंजे नफ़्सनि ते ज़्यादती करे वेठा आहियो, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत मां मायूस थियण जी का बि ज़रूरत कोन्हे। इन्नल्लाह यग़फिरुद दुनूब जमीआ, छो जो अल्लाह रब्बुल आलमीन सब जा सब गुनाह माफ़ करण ते क़ादिर आहे। इन्नहु हुवल गफूरुर रहीम, अल्लाह रब्बुल आलमीन गफूर आहे, अल्लाह रब्बुल आलमीन रहीम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे गुनाहगार बाननि खे तसली ॾिए थो, यानी हर हिसाब सां कंहिं बि तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन जा बाना अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस न थियनि, चाहे गुनाहनि जे हवाले सां, चाहे ॿियनि मामलातुनि में, कंहिं बि सूरत में अल्लाह जा बाना अल्लाह जी रहमत खां मायूस न थियनि। असां अल्लाह जी रहमत खां मायूस कीअं थियूं था? अॼुकल्ह असां पंहिंजे मुस्लमान मुआशरे में नज़र विझूं था, असांजा मुस्लमान नौजवान जॾहिं बि का तकलीफ़ अचे थी, जेको अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो, बिल्कुलु उहो ई थिए थो। जॾहिं इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ां नेमतूं पहुचनि थियूं त इंसान वॾो ख़ुशि थिए थो, लेकिन
वरी अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं ॿिए तरीक़े सां आज़माए थो, कंहिं तकलीफ़ में मुबतला करे थो, त इंसान मायूस थी वेही रहे थो ऐं एतिरे क़दुरु मायूस थी वेही रहे थो, थोरो घणो जेकॾहिं का निमाज़ पढ़ंदो हुजे थो उन निमाज़ बि छॾे ॾिए थो, अल्लाह जे ज़िक्र खां हटी वञे थो, अल्लाह जी इबादत छॾे ॾिए थो, एतिरे क़दुरु अल्लाह रब्बुल आलमीन रहमत खां मायूस थी वञे थो। छो जॾहिं त अल्लाह रब्बुल आलमीन बार बार तसली ॾेई रहियो आहे त ए मुंहिंजा ॿानव, मुंहिंजी रहमत खां मायूस न थियो, मुंहिंजे दर ते अचो, मूंखे पुकारियो, ऐं तव्हांजी पुकार ॿुधंदुसि ऐं तव्हांजूं तमामु परेशानियूं दूर कंदुसि, मुंहिंजी रहमत खां मायूस न थियो। अल्लाह रब्बुल आलमीन ऐलान करे थो, लेकिन तंहिं हूंदे बि हिकिड़ो पंहिंजो पाण खे मुस्लमान सॾाइण वारो अल्लाह जी रहमत खां मायूस थिए थो। त पोइ असां हिन कुरान मजीद जी आयत जा मिस्ताक बणिजी वेंदासूं जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वइदा अज़क़ना अन्नास रहमतन फरिहू बिहा व इन तुसिबहुम सय्यतुम बिमा क़द्दमत अयदीहिम इज़ा हुम यक़नतून। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त जॾहिं माण्हुनि खे असां का पंहिंजी रहमत जो मज़ो चखायूं था, का पंहिंजी रहमत चखायूं था त उहे ख़ुशि थी वञनि था। फरिहू बिहा व इन तुसिबहुम सय्यतुम बिमा क़द्दमत अयदीहिम इज़ा हुम यक़नतून। जॾहिं उन्हनि खे उन्हनि जे गुनाहनि जे करे, उन्हनि जे हथनि जी कमाई जे करे जॾहिं उन्हनि खे का तकलीफ़ पहुचे थी त उहे मायूस थी वञनि था। जॾहिं का अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ खां तकलीफ़ पहुचे थी त मायूस थी वञनि था। इंसान खे थोरो सोचणु घुरिजे, पखी छा आहे? पखी नंढड़ो हिकिड़ो पखी आहे, उन जी मिसाल नबी करीम साहब कहिड़े बहितरीन अंदाज़ में पंहिंजी उम्मत जी रहनुमाई फरमाई त पखी खां बि तव्हां वियो, पखी खां बि तव्हां पोइते हटी वियो। हिकिड़ो नंढड़ो पखी आहे, उन जो नंढड़ो घर आहे। सुबुह जो इहो पखी जॾहिं पंहिंजे घर मां निकिरे थो तॾहिं हुनजो पेट ख़ाली हुजे थो। नंढड़ो पखी आहे, अकुल में बि तव्हांखे इंसाननि खां घटि आहे। नंढड़ो पखी आहे, मज़दूरी करण जी बि का ॻणती को फ़िक्र कोन्हेसि। सुबुह राति गुज़ारे थो पंहिंजे नंढड़े घर जे अंदरि, पंहिंजे नंढड़नि बच्चनि सां गॾु राति गुज़ारे थो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जॾहिं सुबुह थिए थो त हू निकिरी पवे थो। छो निकिरी पवे थो? ख़ाली पेट। छो? अल्लाह जी रहमत में उम्मीद आहे, अल्लाह रब्बुल आलमीन ते तवक्कुल आहे, अल्लाह रब्बुल आलमीन ते भरोसो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इहो नंढड़ो पखी जॾहिं सुबुह जे टाइम ते पंहिंजो ख़ाली पेट खणी करे अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत में उम्मीद रखी करे, अल्लाह रब्बुल आलमीन ते तवक्कुल ऐं भरोसो करे जॾहिं इहो नंढड़ो पखी पंहिंजे घर मां निकिरे थो, जॾहिं इनखे मज़दूरी बि नथी करणी हुजे, इन जो को फसल बि पोखियल कोन्हे, तंहिं हूंदे बि अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत में उम्मीद आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत में उम्मीद रखी करे निकिरे थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जॾहिं शाम जे टाइम वापसि इहो पखी अचे थो त पंहिंजो पेट बि भरे अचे थो ऐं पंहिंजे बच्चनि जे लाइ बि खणी अचे थो। यानी छा मतिलबु आहे त इन पखी खां बि तव्हां वियो जो तव्हां थोरी तव्हांखे तकलीफ़ पहुचे थी, मायूस थी करे वेही रहो था, अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन खां हटी वञो था, अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़िक्र खां हटी वञो था, अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत खां हटी वञो था। छा तव्हां इन नंढड़े पखी खां बि वियो? ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस केरु थींदो आहे? कॾहिं बि मुस्लमान अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस न थींदो आहे। मुस्लमान जेको अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस थियो, जेको अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस थियो उहो कुफ्र में हलियो वियो। जेको अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस थियो उहो गुमराही में हलियो वियो। अॼु असां सोचूं त असांजी सूरत हाल छा आहे? असां हिन हालातुनि जे करे अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस थी करे वेहूं था या न? पोइ वरी शिकवा शिकायतूं कयूं था या न? असांजी सूरत हाल छा आहे? असां पंहिंजे पाण खे चेक कयूं। ऐं जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत में उम्मीद रखी करे कदम ते कदम वधाए रहणो आहे त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे केतिरो न बहितरीन नतीजो ॾिए थो, केतिरो न बहितरीन नतीजो, केतिरियूं मिसालूं अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि बयानु कयूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़े पंहिंजे प्यारे बाने जी मिसाल बयानु कई क़ुरान मजीद जे अंदरि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो व अय्यूब इज़ नादा रब्बहू वअय्यूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनियद्दुर्रु व अंत अरहमुर राहिमीन।
फस्तजबना लहू फकशफना मा बिही मिन दुर व आतैनाहु अहलहु व मिस्लहुम मअहुम रहमतम मिन इंदिना व ज़िक्रा लिल आबिदीन। अल्लाह रब्बुल आलमीन पांजे नेक बाने जो तज़किरो फरमायो, अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो, अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन जो उहो नेक बानो आहे जंहिं हिकिड़ी तमाम वॾी मुद्दत, तमाम वॾो अरसो अल्लाह रब्बुल आलमीन जे इम्तिहान में गुज़ारियो, तकलीफ़ुनि में मुब्तला थी करे गुज़ारियो, अहलो अयाल ख़त्म थी वियो, माल मिल्कियत ख़त्म थी वई, जिस्म जे अंदर बीमारी मुब्तला, जिस्म जे अंदर बीमारी पैदा थी वई, जिस्म बीमारी जे अंदर मुब्तला थी वियो। अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं इन तकलीफ़ुनि जे अंदर वॾो वक़्तु काटियो, वॾो अरसो जॾहिं काटियो, वॾो अरसो काटण खां पोइ बि अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस कोन थियो, अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस न थियो। अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत में उम्मीद रखंदे अल्लाह रब्बुल आलमीन के सवाल कई, अल्लाह रब्बुल आलमीन के कहिड़ो सवाल कई, व अय्यूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनी अद्दुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम चयो, अल्लाह रब्बुल आलमीन के अर्ज़ कई, ए मुंहिंजा परवरदिगार मूंखे तकलीफ़ पहुती आहे, ए मुंहिंजा परवरदिगार मूंखे तकलीफ़ पहुती आहे, तूं त अरहमुर राहिमीन आहीं, मूंखे तकलीफ़ पहुती आहे, तूं त अरहमुर राहिमीन आहीं। अल्लाह रब्बुल आलमीन उन जो सिलो छा ॾिनो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो फस्तजबना लहू फकशफना मा बिही मिन दुर, असां उन जी उन पुकार खे ॿुधोसूं ऐं उन जी उन तकलीफ़ खे दूर कयोसूं। फकशफना मा बिही मिन दुर व आतैनाहु अहलहु व मिस्लहुम मअहुम रहमतम मिन इंदिना व ज़िक्रा लिल आबिदीन। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त असां उनखे जेको कुछ हुयो सभु कुझु ॾिनोसूं, यानी उनखे उनजो आलो अयाल बि मोटाए ॾिनोसूं, उनखे उनजो माल मिल्कियत बि मोटाए ॾिनोसूं, सभु कुझु, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ॿीणो मोटाए ॾिनोसूं पंहिंजी रहमत सां। छो जो रहमत मां ना उम्मीद न थियो, जॾहिं रहमत मां ना उम्मीद न थियो त अल्लाह रब्बुल आलमीन डबल अता कयो अल्लाह रब्बुल आलमीन, इन जे करे रहमत मां मायूस न थियो। असां थोरी तकलीफ़ अचे थी, अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस थी वेही रहूं था, अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़िक्र खां हटी वञूं था, अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत खां हटी वञूं था, त पोइ असांखे सिलो कहिड़ो मिलंदो। अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़े ॿिए बाने जो तज़किरो फरमायो क़ुरान मजीद जे अंदर। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो व ज़करिया इज़ नादा रब्बहू रब्बि ला तज़रनी फरदा व अंत खैरुल वारिसीन। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ज़करिया अलैहिस्सलाम तमाम वॾो अरसो गुज़री चुको हो, औलाद न हुई, अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस न थियो, अल्लाह रब्बुल आलमीन खे पुकारियईं, अल्लाह रब्बुल आलमीन खे पुकारींदे चयईं, ए मुंहिंजा परवरदिगार उम्र बि तमाम घणी थी चुकी आहे, लेकिन या रब्बुल आलमीन तू मूंखे मायूस न कंदे, ए मुंहिंजा परवरदिगार मां तुंहिंजी रहमत मां मायूस न आहियां, ए मुंहिंजा परवरदिगार तोखे सवाल कयां थो, ए मुंहिंजा परवरदिगार मूंखे अकेलो न छॾ, मूंखे तन्हा न छॾ। अल्लाह रब्बुल आलमीन खां सवाल कयईं वज़करिया इज़ नादा रब्बहू रब्बि ला तज़रनी फरदा व अंत खैरुल वारिसीन, तू त बेहतरीन वारिस आहीं। अल्लाह रब्बुल आलमीन छा सिलो ॾिनो, अल्लाह रब्बुल आलमीन नतीजो छा ॾिनो, फस्तजबना लहू, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो असां उन जी दुआ खे क़बूल कयो, असां उन जी पुकार खे ॿुधोसूं, व वहबना लहू यहया, असां उनखे यहया अता कयो। उमिरि कोन हुई, मौसम कोन हुई, तंहिं हूंदे बि अल्लाह जी रहमत मां मायूस न थियो। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस न थियो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खां सवाल कयईं, अल्लाह रब्बुल आलमीन सिलो केॾो बहितरीन ॾिनो, उमिरि बि न आहे, मौसम बि न आहे, तंहिं हूंदे बि अल्लाह रब्बुल आलमीन यहया अता फरमायो। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदर हिकिड़े पंहिंजे ॿिए बाने जो ज़िक्र फरमायो, उहो बानो
याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा पुट याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अचनि था, अची करे चवनि था ए असांजा अब्बा यूसुफ खे असां सां गॾु छॾ, छो यूसुफ खे असां सां गॾु नथो छॾी, यूसुफ खे असां सां गॾु छॾ त असां वञी करे खेॾंदासीं ऐं पोइ वरी ईंदासीं गॾिजी वापसि मोटी, यूसुफ खे असां सां गॾु छॾ। चाल वॾो ड्रामो ठाहे करे पंहिंजे वालिद खे याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे मुतमइन करे यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे वठी विया पाण सां गॾु। ड्रामो ठाहे यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे कुएं जे अंदरि फिटो कयऊं। फिटो करे वापसी जॾहिं अचनि था, कहिड़ी हालत में वापसि अचनि था, उन जो तज़किरो अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो। कीअं अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वजाउ अबाहुम इशाअन यबकून क़ालू या अबाना इन्ना ज़हबना नस्तबिक़ व तरकना यूसुफ इंद मताइना फअकलहु الذئब वमा अंत बिमुमिनिन लना वलौ कुन्ना सादिक़ीन वजाउ अला क़मीसिही बिदमिन कज़िब क़ाल बल सव्वलत लकुम अनफुसुकुम अमरा फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआनु अला मा तसिफून। पंहिंजे वाले साहब वटि जॾहिं मोटी अचनि था, रोंदा रोंदा मोटी अचनि था ऐं अची करे पंहिंजे वाले साहब खे अची करे याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवनि था, रोईंदे रोईंदे याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवनि था ए असांजा अब्बा असां यूसुफ खे पंहिंजे सामान वटि छॾियोसीं ऐं असां के मुक़ाबले में लॻी वियासीं। यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे भेड़ियो खाई वियो, बग़ैर यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे खाई वियो। ए असांजा अब्बा अगरचे असां पंहिंजी ॻाल्हि में सच आहियूं, लेकिन तॾहिं बि तूं मञीदे कोन असांजी ॻाल्हि खे। ही ॾिस असां कमीस आंदी आहे, यूसुफ जी कमीस जंहिंखे यूसुफ जो रत लॻल बि आहे। ए असांजा अब्बा हाणे तूं ॾिसी करे यकीन कर त यूसुफ खे यकीनन बग़ैर खाई वियो आहे। याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं दलील ॾिसे त दलील त मौजूदु आहे न, दलील आहे, दलील खणी आया आहिनि, लेकिन दलील खे बि चेक कबो आहे त दलील सचो आहे या दलील कूड़ो आहे। बाज़ औक़ात कूड़ियुनि ॻाल्हियुनि जा बि दलील हूंदा आहिनि, लेकिन दलील खे चेक कजे थो त दलील सचो या कूड़ो। याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि दलील आयो, दलील पेश थियो, हे ॾिस अब्बा ही दलील आहे, ही यूसुफ जी कमीस आहे या न, यूसुफ जी कमीस आहे ऐं यूसुफ जी कमीस खे रत लॻल आहे या न, यूसुफ जी कमीस खे रत लॻल आहे त पोइ मञ तस्लीम कर त अब्बा असां सचा आहियूं ऐं वाकई यूसुफ खे बग़ैर खाई वियो आहे। याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ॾिसनि था, याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जी कमीस ॾिसनि था तॾहिं सम्झी वञनि था, चवनि था पुट ॻाल्हि ईअं कोन्हे। क़ाल बल सव्वलत लकुम अनफुसुकुम अमरा फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआनु अला मा तसिफून। ए मुंहिंजा पुटो इहा ॻाल्हि कोन्हे, इहा तव्हां बुरी ॻाल्हि, बुरो इरादो अवां पंहिंजे तरफ़ां ठाहियो आहे, हक़ीक़त इहा न आहे। छो? इन करे जो बग़ड़ एतिरो सियाणो हो, बग़ड़ एतिरो अक़लमंद हो, बग़ड़ पहिरीं यूसुफ जी कमीस लाती, यूसुफ जी कमीस लाहे करे उन खां पोइ यूसुफ जी कमीस साइड ते रखी, पोइ चीरे फाड़े यूसुफ खे खाधई ऐं उन खां पोइ वरी यूसुफ जो खून खणी रत खणी करे ओ यूसुफ जी कमीस ते लॻाई। वाह, हीअ ॻाल्हि अवां पंहिंजे हथ सां ठाहे आया आहियो, हक़ीक़त इहा न आहे, लेकिन ऐं करे छा सघां थो। फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआनु अला मा तसिफून। इहो याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो प्यारो पैगंबर आहे। तमामु वॾो अरसो गुज़री वञे थो, यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम त लापता आहे, पर अचानक वरी यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जो नंढो भाउ बि लापता थी वञे थो। वॾो अरसो गुज़रण खां पोइ याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजनि पुटनि खे चवे थो, ए मुंहिंजा पुटो या बनी यज़हबू फतहस्ससू मिन यूसुफ व अखी वला तयसू मिन रौहिल्लाह इन्नहू ला ययसू मिन रौहिल्लाह इल्लल कौमुल काफिरून।
याकूब अलैहिस्सलाम तमाम वॾो अरसो परेशानी में गुज़ारण खां पोइ पंहिंजे पुटनि खे चवे थो, ए मुंहिंजा पुट, वञो तव्हां यूसुफ जी ॻोल्हा कयो ऐं यूसुफ जे भाउ जी ॻोल्हा कयो ऐं अल्लाह जी रहमत मां मायूस न थियो, छो जो अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस काफ़िर थींदा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस काफ़िर थींदा आहिनि। इहो जुमिलो यादि रखी छॾियो, असां सभिनी खे यादि करणु घुरिजे। अल्लाह जी रहमत मां मायूस काफ़िर थींदा आहिनि, मुस्लमान न, मोमिन न। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां हिकु इंसान मायूस थी करे वेही रहे थो त ज़ाहिरी आहे उनखे नतीजो ओड़ो ई मिलंदो। जॾहिं हिकु इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत में उमेद रखी करे अचे थो त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे हमेशह हमेशह बहितरीन ऐं सुठो सिलो, बहितरीन बदिलो अता फरमाए थो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन असांखे सही माना में सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़